सगीर इहे भी रिपोर्ट्स आहिनि त सिंध सेक्रेटरीट में क़ाइमु थियल कुझु ऑफिसिस ज़ुबून हालीअ जो शिकार आहिनि ऐं कुझु वरी गटर नालनि ते तामीर थियल आहिनि। अहिड़ी सूरत हाल में को सान्हो या वाक़ियो पेश अची सघे थो, इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो रोशनी, माज़ी में बि अहिड़ा वाक़िया जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहिया आहिनि। ज़बूल हानी जेके इमारतूं बि कराची में अहिड़ियूं ठहियल आहिनि, पर सिंध सेक्रेटरीट में बि जेका आहे उहा हिकिड़ी गटर ते मुख़्तलिफ़ ऑफिसूं जेके आहिनि उहे क़ाइमु थियल आहिनि। सिंध सेक्रेटरीट जी जेका आहे तव्हां वेंदो हुते सिंध सेक्रेटरी बल्दियात नजम शाह समेत उते मुख़्तलिफ़ स्पेशल सेक्रेटरी बल्दियात, एडिशनल सेक्रेटरी बल्दियात, मथे वरी लोकल गवर्नमेंट बोर्ड जी जेका उहा ऑफिस आहे, लोकल गवर्नमेंट बोर्ड जो समूरा सेक्शन जेके आहिनि उहे समूरी जेके ऑफिसूं आहिनि उहे गटर ते ठहियल आहिनि। त उहो केॾी महिल बि जेको हादसो पेश अची सघे थो। ऐं जेके मथे उहे पब्लिक हेल्थ खाते जी पहिरीं हिते ऑफिस हुई सेकेंड फ्लोर ते, जिते सेक्रेटरी बोर्ड वेहंदो आहे। हिते पहिरीं जेका सेक्रेटरी पब्लिक हेल्थ वेहंदो हुयो, पर उते चापुड़ किरण जे करे हू उन्हनि जी ऑफिस जेका उहा शिफ्ट कई वई ऐं उन्हनि जी हाणे ऑफिस जेका हू बैरेकन में वेहे थो पब्लिक हेल्थ जो सेक्रेटरी। ईअं ई जेका उते सिंध सेक्रेटरीट में जेके ऑफिसूं ज़बून हाली जो शिकार आहिनि ऐं ऑफिसनि जी खोट आहे, पर सिंध हुकूमत इन मामले ते जेको आहे हिन अहिड़ी सूरत हाल में बि जेको आहे हीउ मनसूबो उहो मुकमल न करे सघी आहे।